कराची मां खे ख़बर ॾींदा रोज़नामा मुक़दमा जे चीफ एडिटर अमाल लाइ मेमण CEO आल असर ग्रुप ऑफ कंपनी जो भाणेजो अज़ीज़ मेमण जो भाउ मुक़दमा पेपर संभालींदड़ मोहम्मद आसिफ अचानक हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो जॾहिं त अज़ीज़ मेमण जे उन ॾुख जे घड़ियुनि में रोज़ानो मुक़दमा उर्दू अख़बार कराची लाला अख्तियार मंगी ब्यूरो चीफ डिवीज़न लाड़काणो दिलबर शाहिद डिस्ट्रिक्ट रिपोर्टर लाड़काणो अब्दुल वाहिद लाड़ क्राइम रिपोर्टर लाड़काणो शेर मोहम्मद डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सक्कर महर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर शिकारपुर ॾुख जो इज़हार कंदे चयो त अल्लाह मरहूम जी मग़फ़रत फरमाए ऐं जन्नत में जॻह अता करे आमीन ऐं अज़ीज़ मेमण खे उन जी फैमिली खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।